पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद भुट्टो असांखे हिक ॿिए सां गॾु हलण जी सियासत ऐं बराबरी सां हलणु सेखारियो आहे। असां रंग नस्ल ऐं मज़हब जी में फ़र्क़ु नथा सम्झूं। असां हिकु आहियूं ऐं हिकु रहंदासीं। कुझु क़ुवतूं तक़सीम ऐं नफ़रत जी सियासत ते यकीन रखनि थियूं, मगर पीपीपी हमेशह अहिड़ी सियासत खे रद्द कयो आहे, जंहिंजो मिसाल ही अॼोको मिठी जो जलसो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मिठी में हज़ारे माण्हुनि जे हिकु वॾे जलसे आम खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त पाकिस्तान बाबति बैन अवी मीडिया में जेका ग़लतफ़हमी आहे उनजो जवाबु थरी आवाम हिन अॼोके जलसे में ॾेई छॾियो आहे। हुन चयो त जॾहिं हू वज़ीर ख़ारजा जी हैसियत में भारत वियो हो त उते बि खेसि थरपा करे यादि आयो। उते बि मूं मोदी जी सरकार जी हुकूमत हुई ऐं उनजी जमायत बि आहे, पर भारत जे कंहिं बि अक़लियत जी का बि नुमाइंदगी न आहे ऐं न ई उन्हनि जी पार्टी में अक़लियतनि जी का नुमाइंदगी आहे। पर मूं भारत में वञी डॉक्टर महेश कुमार मलाणी जो ज़िक्र कयो त पीपीपी तारीख़ रक़म कई आहे ऐं महेश कुमार मलाणी खे पाकिस्तान में जनरल सीट ते क़ौमी असेंबली जो मेंबर मुंतख़ब करायो आहे। मूं उन्हनि खां सुवाल कयो त मोदी मूंखे ॾेखारे त कंहिं जनरल सीट ते भारत में कंहिं अक़लियत खे नुमाइंदगी ॾिनी वई आहे। हुन चयो त हुन चयो त जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िशूं कनि था उन्हनि खे अॻियां करे ॾेखारियो वेंदो आहे, पर मोदी सरकार लाइ पीपल्स पार्टी जे जयलनि जो इहो वाज़ह मिसाल आहे। हुन चयो त असांजी इलेक्शन मुहिम बाबति थरपाकर जी अवाम अॼु फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे ऐं 8 फेबरवरी ते इलेक्शन जो ॾींहुं आहे। उन ॾींहं ते थरी अवाम इन जज़्बे सां निकिरंदो त तीर जी फतेह ऐं अवाम जी बि फतेह हूंदी। हुन चयो त इस्लाम असांजो दीन, जमहूरियत असांजी सियासत, मुसावत असांजी मुइशत ऐं ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। हुन चयो त भुट्टे जे नारे रोटी कपिड़ा ऐं मकान जी हिन वक़्तु मुल्क खे वधीक ज़रूरत आहे, छाकाणि त जेसिताईं ग़रीब बेरोज़गारी ऐं महांगाई में फाथल आहे तेसिताईं पीपी हुकूमत जो नारो ऐं मंसूर इहो ई रहंदो। हुन चयो त पीपी थरपारकर जो बयान वियो आहे ऐं थरपारकर पीपी जी हिकु वाज़ह कारकर्दगी आहे ऐं पीपी हुकूमत खां पहिरीं थर में एतिरा रोड, हवाई अॾो, तइलीम ऐं सिहत जा इदारा न हुआ, न ई रोज़गार जा मौक़ा हुआ। हुन चयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो नालो खणंदे रुअण के अंदाज़ में चयो त बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाबु हो त थर पाकिस्तान खे बदिलाईंदो ऐं इहो ख़्वाबु असांजी हुकूमत साबित करे ॾेखारियो ऐं असांजी हुकूमत में थर में कोयले ते कमु शुरू थियो ऐं असां थरपाकर जी शिकिल ऐं हैसियत खे बदिलाए छॾियो। हुन चयो त थरकोल ब्लॉक 2 में 20,000 माण्हुनि खे रोज़गार मिलियो आहे ऐं ब्लॉक 1 ते बि कमु शुरू थी वियो आहे, जंहिंमें थरी अवाम खे रोज़गार जा वधीक मौक़ा मिलंदा। हुन चयो त थरपाकर मुंहिंजो मंशूर आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त असांजी ही महिनत ऐं कारकर्दगी ते मूंखे फ़ख़्रु आहे ऐं मोहतरमा जे मशन खे असां गॾिजी मुकमल कंदासीं। हुन चयो त मुंहिंजी मुखालिफ़ ग़ुरबत, बेरोज़गारी ऐं महांगाई आहे ऐं इनशा ताला पाण सभई गॾिजी हिननि जो मुक़ाबिलो कंदासीं। हुन चयो त रोज़गार सिर्फ़ु पीपी ॾेई सघे थी। मुंहिंजा 2 नसल इन जदोजहद में रहिया आहिनि ऐं असां शहीद बेनज़ीर भुट्टो जे नज़रिए खे साम्हूं रखी अवाम खे रोज़गार ॾींदासीं। असां थर जे औरतुनि खे बि थरकोल में रोज़गार ॾिनो आहे। असां हुकूमत में अची सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं ॿियणियूं कंदासीं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे अञा वधीक मज़बूत कंदासीं ऐं अहिड़ा ॿिया बि इनकलाबी प्रोग्राम खणी ईंदासीं जंहिंसां ग़रीब अवाम खे फ़ाइदो थींदो। हारी कार्ड ॾिनो वेंदो, मज़दूरनि जे परेशानी जो ख़्यालु कंदासीं, मुआशी बहिरान जो मुक़ाबिलो कंदासीं, अवाम जो भरपूर साथ ॾींदासीं। हुन चयो त पीपीपी पंहिंजे कुलनि ते इलेक्शन विढ़ी रही आहे। असां कंहिं ॿिए जे तरफ़ नथा ॾिसूं ऐं अवाम ते यकीन आहे ऐं उहे इलेक्शन खां अॻु कुझु चई रहिया आहिनि। उन्हनि खे मुल्क जो अवाम 8 फेबरवरी ते रद्द करे छॾींदो ऐं अॻिते हली असां को बि सिलेक्ट राज क़बूल न कंदासीं। हुन चयो त 9 मई ते असांजे इदारनि ते हमला कया विया ऐं उहे चवंदा हुआ त ही इलाइक़ा असांजा न आहिनि, ही अवाम बि असांजो न आहे। उन्हनि खे बि मुल्क जो अवाम 8 फेबरवरी ते रद्द करे छॾींदो। हुन चयो त जेके सम्झनि था त असां तहरीक इंसाफ़ जो नकल करे इलेक्शन विढ़ंदासीं त उन्हनि खे बि अवाम 8 फेबरवरी ते जवाबु ॾींदो ऐं तीर पीपल्स खे पार्टी कामयाबु ने कंदासीं। ऐं सदर ज़रदारी पाकिस्तान को जे प्रोसेस बनाया है, पाकिस्तान को थर की तरह बना के, और ये जो आप आवाम देख रहे हैं, ये आवाम देखने के बाद कराची के लोग, लाहौर के लोग, पीपी सिंध सदर सेनेटर नसार अहमद खोड़ो, डॉक्टर महेश कुमार मलानी, इंजीनियर ज्ञानचंद, लालचंद उकराणी, आजिज धामरा, सेनेटर कृष्णा कोहली, फ़कीर शेरमन बिलालानी, गुलाम हैदर समेजो, दोस्त अली रायमू, कामरेड नंदलाल माली, कमला भील, पूंजोमल भीर, मीर सोराब खान मरी, शमीमा आरा पवर, नायाब लगारी ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। जलसे में सैयद कामिल अली शाह, हरीराम किशोरी लाल, मीर मुनवर टालपुर, वकार महदी, नवाब तैमूर टालपुर, सुरेंद्र वलासाई, पीर अमीर अली शाह जीलानी, अरबाब लुतुल्ला ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। जलसे खां पोइ पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मिठी में राति गुज़ारे रहियो आहे। कैमरामैन सुरेश कुमार मेघवाड़ सां गॾु नंदलाल लोहाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।